त जॾहिं मोहम्मद बिन कासिम आरी सरन वारी जिम जेका उठण वारी आहे इतां खां छो जो तोहलबी खे 500 इते ॾिसां डॉक्टर नबी बख्श बलोच साहब उन ते ज़बरदस्त मुआदो थियो। मूं चयो साईं जेका तव्हां चचदा मूं लिखियो आहे उन ते हाशिया तव्हां ॾिना आहिनि उहो सही आहे कि अलाए कहिड़े वेव खां थो चई। मूं चयो हर तरह जे वेव खां चा कावड़ी जी चा। मूं चयो साईं तव्हां हुनखे लिखियो आहे त मोहम्मद बिन कासिम दैबुल खां अची सिवी ऐं ॾाढर ताईं हमलो करे उतां खां वरी मोटी पीर बठे जे जिम खां वञी घेड़ टपी ऐं रावण जे किले ते वियो। जॾहिं त दैबुल खां पीर बठो केतिरो वेझो सिधो वञी राजा ॾाहिर सां मुक़ाबिलो करे आ। हेॾां वञी वरी मोटी अचण ही कहिड़ी जाग्राफी ऐं कहिड़ी तुक बंदी आहे। जॾहिं त मोहम्मद बिन कासिम आरी सरन वारी जिम टपियो चई मूंखे इते कावड़ जी मूंखे चई इते जेकॾहिं तूं मूंखे करहल ॾेखारी तव्हां तो वञा। मूं चयोसीं करहल आऊं तव्हांखे ॾेखारींदुसि पर तव्हां मञंदा तॾहिं बि कोन छो जो तव्हां लिखियो उहो तव्हां जहिड़ो क़ुरान शरीफ़ लिखी छॾियो। छो जो मूंखे दोस्त ॿुधाईंदा त तव्हां तमामु घणा ज़िद्दी आहियो त भला जेकॾहिं तव्हां इहो था चओ त मूंखे करहल ॾेखार त आऊं तव्हां खां इहो थो सुवाल करियां त मूंखे पीर पठे वटि मूंखे अधा माण्हू ॾेखारियो। जिते मोहम्मद बिन कासिम 500 लश्करियुनि सां चचदा में 500 लश्करियुनि सां अघामाणे जे वाट तां बीहारियो त सिधी मथां पोइता हमिलो कनि उते उहे लश्कर बीहारे ऐं हिन उतां जिम जो घेड़ टपियो। हाणे मूंखे ॿुधायो त जिम अघामाणो इहो या को अञा ई ॿियो तूं खर्जा ॿ करहल ॾेखार। मूं चयोसीं नसीर ख़ान मदवाणी जे छोकिरनि जेको डोंग ॻोठ ॿधो आहे इन इलाइक़े खे खर्जल जे नाले सां सुञातो वञे। ठीकु आहे अरबीअ में खे आहे उन्हनि खे जी जाइ ते कर हल हे जीब जी जाइ ते हल छो जो हू तलफ़ुज़नि जो बिगाड़ कंदा हुआ। मसलन जी असीं जत था चऊं हू ज़ब्त सॾींदा हुआ ज़े ज़ंज़ीर तोए तोते सां त हू पंहिंजी ज़बान जे मुताबिक़ हुननि लफ़्ज़नि खे जामू पहिराईंदा हुआ। अहिड़े नमूने सां हुननि खर्जल खे करहल करे लिखियो। ठीकु आहे हलो भला इहो बि जे नथा मञो त साॻी फरहे वटि भई ॿियो करहल जो निशान आहे। हलो भला हीअ हिनखे बि था छॾियूं त पोइ आऊं जेकॾहिं साॻी फरहे में तव्हांखे करहल ॾेखारियां त उते न जिम जो घेड़ आहे न को दरियावदन आहे। 1700 ईस्वी में अंधे फुल फ़कीर बंगणार जो बैत आहे त न 1810 में फुल फ़कीर बंगणार जो बैत आहे त फरहे ॾाढा फेर कया करहल लातो कस लेगारिन लॾा खयां मिसड़ झलींदी बस त करहल उते बि आहे। पोइ हाणे तव्हां खणी जिम जे घेड़ वटि कीअं वेंदव। असां वटि अक्सर माण्हू कंहिं माग मकान खे सुहिणो ॾिसंदा त पंहिंजे इलाइक़े में उन माग जो नालो रखी वेंदा। जीअं झोल जे नाले सां केतिरियूं झोलूं आहिनि बलहार जे नाले सां केतिरियूं बलहारूं आहिनि मतिलबु त अहिड़े नमूने सां काफ़ी इलाइक़ा आहिनि जीअं कामारवा केतिरा कामार आहिनि त असांजो ईअं ई आहे त जीअं ई असांजो मोहम्मद बिन कासिम अचे थो त इतां खां थींदो वञी राजा ॾाहिर सां जंग करे थो। जी ॿियो सुवाल उते मूं सवाल इहो उते जेका ठरी वटि जेके तुर्बतूं ठहियल आहिनि जेका सिंधराणी जेका तुर्बत आहे उनखां माना हेठि लहंदो परियां साम्हूं जेके नज़र अचनि सिरनि जूं जेके ठहियल आहिनि इते इहो छा इहे के समन जामन जूं तुर्बतूं न साईं इहा डॉक्टर नबी बख्श साहब लिखियो आहे पर आउं इन सां मुतफ़िक़ कोन आहियां। जेको त ॼाम कहिड़ो जंहिंजी ख़बर थो ॿुधाए हिते ॼाम जूं उन मुंहिंजल ॻाल्हि लिखी आहे डॉक्टर नबी बख्श ॿुधो ऐं तव्हांखे ॿुधाए वञा ॼाम जूं हाकिम हाकिम घराणे जो फ़र्द आहे हाकिम आहे ठीकु आहे। हाकिम ॼामनि जूं सभिनी जूं तुर्बतूं ठटे जे बकरी क़ब्रिस्तान में ही हिकिड़ो हिते छा पियो करे एॾो ठरीअ में हुन
हुन पग ॿधी कोन्हे, बादशाही कोन्हे, तख़्तगाही कोन्हे, ठरी त बाबा सूमरनि जे दौर में आहे। ही त घणो पोइ जी ॻाल्हि आहे। सूमरा ख़तम थी विया, समा अची विया, समन पंहिंजे तख़्तगाह ठठे में, समानगर में ठठे में रखियो आहे, त पोइ हिते हुनजी तुरबत छा कंदी? आऊं हिते तस्लीम नथो करे कीअं बि हुजे, पर हुनखे खणी जेकॾहिं दरिया ख़ान जी तुरबत उते ठही सघे थी ऐं उन ते ॿाहिरि ठही सघे थो, ॼाम निदे ते ॿाहिरि ठही सघे थो, तमाचीअ जी बैरक ठही सघे थी, त पोइ छा ॼाम जूं निधणंदो? हुनखे बि पंहिंजा भले मरण खां पोइ भले खणी गोशा नशीन हुजे, बुज़ुर्ग हुजे, कीअं बि हुजे, ऐं त ख़ैर हुनखे ॻाल्हि खे एतिरो पाणी कोन थो ॾियां, पर पोइ बि उन जा पोइ खणी उनखे पंहिंजे अबाड़े क़ब्रिस्तान में दफ़न करण जी अॼु बि असीं वसियत कंदा आहियूं। ईअं चवंदा आहियूं त अलाह करे त असांखे पंहिंजी मिठी माउ जी जोड़ीअ में अलाह ताला सुम्हारे, त अबाणो क़ब्रिस्तान चइबो ई हुनखे जी। डॉक्टर नबी बख्श बलोच माना ये लिखियो आहे त उहो ॿियो जूणो आहे, वरी अॻिते हली करे लिखे थो त इहो ॿियो जूणो आहे, उते नाले वारो बि हुजे ऐं उनजी का संफ, उनजी का अदा या उनजी का अहिड़ी ॻाल्हि हुजे जंहिंखे हू ॼाम जूणे जे नाले सां असीं शुनाख़त ॾेई सघूं। को बुज़ुर्ग हो, को दाना हो, को दलेर हो, को फ़हीम हो, को अकुलवंद हो, या को अहिड़ो छा चइजे तहक़ीक़ तलब कमु आहे, हिन ते तहक़ीक़ थियणु घुरिजे। त डॉक्टर लिखण त असुल में डॉक्टर साहिबु छा कंदो, जो कचहरियूं कंदो, माण्हू त कचहरियूं पोइ माण्हू ॿुधाईंदा लिखी छॾींदो। ईअं ई ठीकु हिन लिखियो सलाह फ़क़ीर मसनवी खां, उहो लिखे त हिकिड़े मकाले में लिखे थो त हू आहे मर्दा कैसर टंडे कैसर जो, हिकिड़े में लिखे थो मटियारी में, जॾहिं त उहो असांजे ॻोठ जो असांजो नालो आरिफ़ फ़क़ीर थिएबो, जंहिंजी शाह साहिब अञा शुनाख़त न कई आहे। आरिफ़ फ़क़ीर ऐं सलाह फ़क़ीर मसनवी खां शाह जे 29 रतननि मां, जेके उन में बि अक्सरियत सां थिएबनि जी आहे। जेको शाह साहिब खे नमाज़ पढ़ाईंदो ऐं पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि जी अॻुवाणी कंदो, शाह जे मुरीदनि जी, उहो आरिफ़ फ़क़ीर थिएबो। उन वक़्तु में टंडो लहर त कोन हो, पर टंडे लहर जी एराज़ी समावाती परगिणे जे नाले सां सुञाती वेंदी हुई, जेका उमरकोट ताईं यकी ॻाल्हि हुई। उन जो अॻुवाण आरिफ़ फ़क़ीर थिएबो। ऐं काफ़ी माण्हू इहो था चवनि त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह तमामु घणो पढ़ियल, अरबी, फ़ारसी, क़ुरान शरीफ़। हिते सिर्फ़ु मुंहिंजो नंढिड़ो हिकिड़ो सुवालु आहे त शाह अब्दुल लतीफ़ 1100 में जन्म, 1699 ईस्वी में जन्म वरितो आहे ऐं 1752 ईस्वी में हिन जहान मां मोकिलायो आहे ईस्वी। हिजरी सन जी वरी मूंखे यादगिरी कोन्हे त हिजरी सन कहिड़ो थो 1102 में, ठीकु आहे, 1102 खे छॾे ॾियो। 16 साल खां पोइ शाह जे फ़ौतगी जे 16 साल खां पोइ असां वटि मीर अली शेर खान तोहफ़तुल कलाम लिखियो। इहो पहिरियों मुअर्रिख़ आहे जे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते कलम खयो ऐं संदसि दरबारी माण्हू आहे, ठीकु आहे। उहो लिखे थो 16 सालनि खां पोइ शाह लतीफ़ जे वफ़ात खां त शाह लतीफ़ उम्मी आहे, न पढ़ियो आहे। हाणे जेकॾहिं तूं मूंखे चवे त पढ़ियल आहे त आउं कीअं मञंदुसि, जॾहिं त हुनजी मूं वटि का बि लिखत में तूं सबूत तौरु पेश कोन थो करीं, अहिड़ो को कोन्हे। चवनि था त को ख़त ठाहियो, पर जॾहिं त हू उन्हनि पाण उन दरबार में रहंदो, शाह जी में उन्हनि जे ख़लीफ़नि सां गॾु विछड़ रहंदो, ऐं हेॾो वॾो मुअर्रिख़ जंहिं हंधे माॻीअ जी असांजे ॻोठ आरिफ़ न मारूफ़ ऐं मक़बूल जो बनियो त ज़िक्र कयो अथसि न, ठीकु आहे। मतिलबु त हू एतिरी अकुल या पहुच रखंदो जेके पूरी तरह सां हर शइ जी यादगिरी हुई। उहो लिखे थो शाह अणपढ़ियो आउं कीअं मञंदो, या तूं मूंखे कीअं मञाए सघंदे न। हाणे आरिफ़ फ़क़ीर थिएबो, हीउ जेको शाह सां असुल ई सबबु ॾींदा आहिनि, शाह सां 3 किताब हमेशह गॾु हूंदा।
मसनवी मौलाना रूमी, शाह अब्दुल करीम बुल्लीअ वारे जो रिसालो ऐं क़ुर शरीफ़ जो तर्जुमो। हाणे क़ुर शरीफ़ जो तर्जुमो त कहिड़ी ॿोली में हो इहा असांखे ख़बर कोन्हे, फारसी में हो कंहिं में हो का ख़बर, पर तर्जुमे सां क़ुर शरीफ़ खणंदो, इहे 3 किताब खणंदो, छाला खणंदो। त बाबा हू हिकिड़े क़िस्म जो बुज़ुर्ग बि हो ऐं उन वक़्त में शाइर खे उहा अहमियत हूंदी हुई जो चवंदा फारसी में हिकिड़ो मक़ौलो आहे, शाइरी अस्ते पैगम्बरी, माना शाइर शाइर खे पैगम्बरी जो जुज़ मिलियल हूंदो, ॾात मिलियल हूंदी आहे। त ही हेॾे बुलंद पाए जो शाइर हो, उन सां माण्हुनि जो हुजूम हो, हिकिड़ो त सैयद हो, ॿियो शाइर हो, त हुन सां माण्हुनि आलिमनि, हाणे असांजो ॾाढो वॾे में वॾो आलिम पंहिंजो मदरसो होसि हिते ॻोठ में, अञा हुन मदरसे जा मस्जिद जा निशान पिया आहिनि। उन पंहिंजो मदरसो पोयनि जे हवाले करे ऐं पंहिंजे नंढे भाउ बच्चे फ़क़ीर थे खे जेको कौरो मर्दान ऐं शाह साहिब जो, उन खे वठी शाह साहिब सां गॾिजी वियो। बाक़ी सलाह फ़क़ीर इहो हूंदो त सलाह फ़क़ीर सैलानी हो, कॾहिं कॾहिं शाह साहिब सां गॾु हो, पोइ शाह साहिब उनजी तहज़ीब में उथी बि मसनवी जा पढ़ाईंदो, एॾी त तरनुम में पढ़ंदो जीअं हज़रत तौरेत खे लिखियो ज़बूर दाऊद अलैहिस्सलाम, हुनजी मिठी ज़बान एॾी हूंदी जो पखी बि बीह रहंदा, तंहिं करे हू एॾे त तरनुम में पढ़ंदो जो शाह साहिब ते वजद तारी थी वेंदो, जिते बि मिलंदो त मसनवी लॻा ॿुधंदो। पर हिकिड़े दफ़ा त हिनखे मस्जिद में हिनखे मिलियो त हुन मस्जिद मां को सुराख़ काड़ो थिए लॻो हिनखे थेबे खे सलाह फ़क़ीर खे, त पाण वरी चादर जले हुनजे मथां बीठो आहे, माना हुनजी एतिरी तज़ीम कई अथसि। हाणे इन मां ज़ाहिर थो थिए त शाह साहिब हाणे पढ़ियो, बाक़ी जेके हुनजे दिलि जो जेको पैमानो उहो खुलियल हो, अलाह ताला तरफ़ां हुनखे तमामु घणी अज़मत अता थियल हुई जो ॿुधंदो हो, यादि करे वठंदो हो ऐं पंहिंजे बैत में चवंदो हो, माण्हू इन ते ॿुधे। हाणे लॻल तव्हां ॻाल्हि सुमरन जे दौर जी सिर जे कुंड जेका आहे सा घड़िया लिखी है, कुंडाई थी कुंड 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 हूंदी हिकिड़ी ॻाल्हि, ॿी त उहा जेका सिर आहे सा हथ जी ठहियल हूंदी, सांचे जी ठहियल हूंदी, मतिलबु उनमें थोरो फ़र्क़ु हूंदो, टेड़ी हूंदी आहे कुझु थोरी, माना सांचे जी त पेवल थी वञे थी, पर सुमरन जे दौर जी सिर हथ जी ठहियल आहे, थिपियल आहे। इहा शनाख़त यादि करे छॾी नौजवानी, असांजो टाइम अलाए केतिरो आहे, तव्हां इहे लिखी छॾियो। माना इहे तुर्बतूं जेके आहिनि कंहिं वॾनि अमीरनि जूं हूंदियूं, उहो उन जे लाइ त कुझु नथो चई सघिजे, छो जो सूमरनि जो ख़ुदि दौर ई असां वटि शकनि ऐं शुबहनि जो दौरु आहे, छो जो हुननि जी का बि असां वटि तारीख़ कोन्हे। हर हिकु सूमरनि जो जेको लेखक आहे उहो पंहिंजे पंहिंजे तरह सां कॾहिं अलवी थो सॾाए त कॾहिं केरु थो सॾाए त कॾहिं केरु थो सॾाए। सूमरा अड़े बाबा जे अलवी आहिनि, सैयद आहिनि, अब्बासी आहिनि, छा आहे हुननि जा नाला त ॾिसो, चन्नेज़र, भूंगर, नंगर, इहे त वेझा आहिनि फतेह इस्लाम जी फतेह खां को 400-500 साल। हालांकि हिकिड़े तारीख़ में मूं पढ़ियो त सूमरनि 500 साल सिंध ते हुकूमत कई, सही अथव, छो जो मोहम्मद बिन कासिम जीअं 715 ईस्वीअ में त बोखल भरिजी रवानो थियो, सिंध सॼी वरी पंहिंजे पुराणनि हाकिमनि जे हथ हेठि अची, पोयां जेके हाकिम इस्लाम जा ख़लीफ़ा थींदा आया उहे पंहिंजे ई मुते उन ख़िलाफ़त में अटकियल रहिया, जेके हेॾां मोकिलींदा हुआ गवर्नर उहे बि हिते पूरे कोन पवंदा, उन्हनि मां सिर्फ़ु हिकिड़े कंहिं गवर्नर कुझु इलाइक़ो फतेह कयो, न त सॼा मक़ामी माण्हू पंहिंजा हाकिम हुआ। हाणे सूमरा हाकिम सॼी सिंध जा उन वक़्तु हाकिम न हुया, पर लाड़ साहिब जा ज़रूरु हुया, छाजे करे जो हिननि जो तख़्तगाह पहिरियों आहे विगह कोट वञी इंडिया में थियो आहे, अॻु में त पाकिस्तान में हो, पर हाणे वञी इंडिया उन ते कब्ज़ो करे इंडिया में थी वियो आहे। त इहे एतिरो परे तख़्तगाह रखणु हेॾी वॾे माना लाज़मी आहे, हितां सिंधूअ जो को वकिरो का छाड़ ते वहंदी हुई, मिठे पाणी जी त ज़रूरत आहे न, इंसानु पाणीअ खां सवाइ त जी नथो सघे, तंहिं करे लाज़मी आहे त हितां का सिंधू दरिया जी छाड़ वहंदी हुई,
पोइ उन जे आधार ते विघेकोट रखियो वियो आहे। विघेकोट तक़रीबन 200-250 किलोमीटर ठटे खां परे। इन मां बहितर अंदाज़ो थिए थो त ही पुराणा पेशवा हुआ मोहम्मद बिन कासिम खां सुतत पोइ जेसि ताईं वेंदे 1351 ताईं तव्हां ॻणींदव त 500 साल पुराणा थिया। हाँ, सामान्य दौर जी सही तारीख़ सही तारीख़ 1351 में कुन्नड़ असांखे मोहम्मद शाह तुग़लक जे हमले में कुन्नड़ समूह हाकिम असांखे ठटे नज़र अचे त हितां इब्तिदा थी। हा, केतिरे इलाइक़े जो उन लाइ कुझु नथो थी सघिजे, पर पोइ त ही वञी मुल्तान ताईं खां अॻिते वटे। हाँ, हुन माना इलाइक़ो कंहिं इलाइक़े जो नालो त मूं थोरी कोशिशि कई त ॾिसां कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा आहिनि। अरबी एतिरी घणी कोन थो ॼाणा ऐं थोरी घणी जॻह त वरी मूंखे तर्जुमे जे हवाले सां मूं ॻोल्हा कई, मूंखे साईं ग़ुलाम मुस्तफ़ा जो इहो मिलियो कासमी साहब जो। हाँ, त उन में जेको आहे सो ज़ुत जी माना जेका आहे सा ज़ुत ई लिखी हुई, माना ज़ुत इलाइक़े खां। वो कहिड़ो इलाइक़ो आहे? हाँ, वो सिंध जो इलाइक़ो लिखियो या ॿाहिरि जो इलाइक़ो मूंखे थोरो विसरी वियो आहे, काफ़ी पहिरीं पढ़ियो हो। न वोट पियो आहे, हीअं त उतारे पिए। अच्छा, हाशिया पे उतारिया। हलो इनखे बि छॾियो, पर कासमी साहब बि हिकिड़ो बुलंद पाए जो गुज़रिदा, मूंखे मसीह रंग नथा करियूं, पर मुबारक हुयो अरब और हिंद के तालुकात उन जा 2 जुल्द आया आहिनि। उन में हू सॼी जत जी वज़ाहत करे थो। माना इहो जत खे ई लिखंदा हुआ जी, या ज़ुत माना जत खे ई ज़ुत लिखंदा ज़ुत लिखंदा। सही सही। हाणे इते वरी असां वटि टकराव थिए थो। कुझु आलिम चवनि था उहो जट आहे। जट जट छो जो जीब अरबन वटि हुई, तेब अरबन वटि हुई, त जट हुजणु घुरिजे। पोइ हिन जट खे ज़ब्त छो था चवनि त 3 अरबन वटि आहे उहो, त पोइ उन तलफ़ुज़ खे हिननि ज़ुत लिखियो। ठीकु, पर आऊं फ़तेह बाबा चवां थो त जत सिंध में असीं उनखे जत था सॾियूं, पंजाब में उनखे जट था सॾियूं, हिंदुस्तान में उनखे जाट था सॾियूं। इहो हिकिड़ी क़िस्म नालो आहे जेको मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ नालनि सां सॾिजे थो। जाट लफ़्ज़ जट या जाट कृष्ण भॻवानु ख़ुदि जाट आहे। हाँ, इहो पढ़ियो किथे ज़िक्र। ठीकु, ये किताब मुझे कुछ पढ़ियल आहिनि हिंदू धर्म अरब हिंद के तालुकात में पढ़ो तो न हिन में किताब अल हिंद में बैरूनी यारे में पढ़ो सही नहीं किताब तो ही जेको जादोवंशी अचे पियो न, कृष्ण भॻवानु जादोवंशी आहे। हाँ, असुरी जतवंशी आहे। जतवंशी उन ही तव्हां वटि पाकिस्तान जा हूंदा ॾाढा न ऐं मोबाइल ते। हाँ, मोबाइल इंटरनेट तां मां डाउनलोड करे इंग्लिश में आमतौर ते मूंखे मिलंदा। इंग्लिश पढ़ी वेंदो आहियां ऐं वरी हिंदी पढ़ंदो आहियां। हिंदी तां पढ़ंदा आहियो? तव्हां ॾिठा हुजनि हाणे श्रीमद् भागवत पुराण ही दिल्ली में घुरायो। ही भी महाभारत ही भी मूं दिल्ली में घुरायो। मतलब त मोट अरला प्राण वेद अञा सिंधीअ में या उर्दूअ में हिंदीअ में तर्जुमो न थिया आहिनि। बाक़ी कोशिश पे लॻो पियो आहियां त वेदनि खे बि हासिलु करियां ऐं तर्जुमो करियां। हिन में जत काफ़ी जत अचे थो। जयद्रथ ख़ुदि जत, जसरथ जेको सिंध जो राजा हो, जंहिं दुर्योधन जी भेण दसाला सां शादी कई, वो ख़ुदि जत। असल में असांजो साईं अताउनि भंगरे जो बहस हलियो। मूं चयोसीं जयद्रथ लफ़्ज़ जी माना छा आहे? कि जय माना जिए, द्रथ माना धरती। मूं चयोसीं आऊं मुतमिन कोन आहियां। चकी मूं चयोसीं जय द्रथ जत जत्ता सिधो सो जय द्रथ
जतरथ जतरथ रथ पर हाकिम सही या रथ जो हलाईंदड़ या हलाईंदड़ न पर रथ ते चढ़ी लड़ाई कंदड़। हाँ रथ जो घणो आहे ब्राह्मण जेके जो रथ कोन चवंदा आहिनि तारीख़ जे शागिर्द जो हिकिड़ो उसूल आहे। तव्हां नौजवान आहियो, अल्लाह ताला तव्हांखे हिमत फज़ीलत ऐं अदब ॾांहुं राग़िब हुजण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। त अदब में तारीख़ जे शागिर्द खे पहिरीं खपे ॻोल्हा। हर बाग मकान बाहुड़ वस्ती पंहिंजो बारीक भी नज़रुनि मां कढी छान बीन करे पोइ कबी आहे फोल्हा, पोइ किताबनि खे ॻोल्हिबो आहे। पोइ उन्हनि जो जाग्राफियाई हदूं, पोइ उन्हनि जा पसगिरदाई वारा मुल्क, उन्हनि जी तहज़ीब सकाफ़त ऐं उन्हनि जा इलाइक़ा, उन वक़्त जे बादशाहनि जा, उन वक़्त जे अवाम जा, उन वक़्त जे दरियाउनि जा रस्ता घस घेड़ पंध समाजी अभ्यास, इहे सभई पोइ पढ़ंदा। पहिरीं ॻोल्हा फोल्हा पोइ